बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइंस। ठुल में गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि हथां शहीद थियल ASI अब्दुल रज़ाक गोलो जो क़त्ल केस सरकार पारां बशीर अहमद नसीराणी जी फ़रियाद ते जवाबदार अब्बास कंडराणी ऐं हिकु अणसुञातल मथां दाख़िल। क़त्ल में दहशतगर्दी कलम बि शामिल कया विया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ जी हिदायतुनि ते पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा, केतिराई शकी गिरफ़्तार। जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया। पुलिस जवाबदारनि जे घरनि खे बाहि ॾेई छॾी। ठुल पुलिस समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ मोहम्मद उमर कंडराणी में जवाबदारनि जे 5 घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। इन सां गॾु ठुल पुलिस केतिरनि घरनि खे ड्राहे पट करे छॾियो ऐं उते पुलिस चौकी क़ाइमु करे छॾी आहे। पुलिस तर्जुमान मूजिबि जेसिताईं शहीद ASI जा क़ातिल गिरफ़्तार न कया वेंदा उन वक़्त ताईं पुलिस ख़ामोश न वेहंदी। जैकबाबाद वासी शाहिद मुग़ल जी पीपल्स पार्टी अगवान मीर रहमतुल्लाह ख़ान खोसो ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। शाहिद मुग़ल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई इत्तलात सेक्रेटरी मीर रहमतुल्लाह ख़ान खोसो मथां इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त हुन मूंखे 85 लख रुपया ॾिना, जंहिं बाद मुंहिंजी करोड़े रुपयनि जी मिल्कियत लिखाए वरिती त रक़म वापसि करण बाद हू समूरी प्रॉपर्टी जा काग़ज़ ॿीहर संदसि नाव कंदो, जंहिं बाद हाणे हू इन मुआहिदे तां फिरी वियो आहे ऐं मूंखां 25 लख रोक बि वरिता अथसि ऐं रुगो 65 लख रुपयनि जे एवज़ मुंहिंजी 10 करोड़ खां वधीक जी मिल्कियत ते कब्ज़ो करे छॾियो अथसि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे अपील थो करियां त मीर रहमतुल्लाह ख़ान खोसो खे उहिदे खां हटाए मूं सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में आउं पंहिंजी 7 नियाणियुनि ऐं ज़ाल समेत रोड ते बाहि ॾेई आपघात करे छॾींदुसि। जैकबाबाद में योम दिफ़ा जे ॾिहाड़े ते डिफेंस पीस काउंसिल पारां पाक फ़ौज जे हक़ में रैली कढी प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो, जॾहिं त दरगाह सैयद अब्दुल नबी शाह बुखारी में 1965 वारी पाक भारत जंग में शहीद थींदड़ मुजाहिदनि जी रूह खे ईसाले साहब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई। इन मौक़े ते सैयद एजाज़ शाह, सैयद अमीर अली शाह, मौलाना इस्माइल सिकंदरी, अब्दुल गफ़ार कादरी ऐं ॿियनि जो चवणु हो त 6 सेप्टेम्बर 1965 में पाक फ़ौज सां पीर पागारे जे हुरन बि अज़ीम कुर्बानियूं ॾेई पाक सरज़मीन जी हिफ़ाज़त कई। असीं संदन अज़ीम कुर्बानियुनि ते भेटा पेश करियूं था। ठुल जे प्रेमी जोड़े कराची में पसंद जो परनो करे छॾियो। ठुल वासण सनम गोलो नौजवान नादिर अली बुर्लो सां घरां निकिरी कराची में प्यार जो परनो करे छॾियो आहे। प्रेमी जोड़े पारां वीडियो बयान पिणु जारी कयो वियो आहे त हुननि बिना कंहिं दबाव जे पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। घोटकी में गौहर पैलेस से अली गौहर ख़ान महर चीफ सरदार जी पग ॿधी छॾी। महर बिरादरी ऐं इत्तेहादनि जी शिरकत। तक़रीब में गौस बख्श ख़ान महर ख़िताब कंदे चयो त सरदार मोहम्मद ख़ान महर खे बिरादरी पारां सरदारी जी पग ॿधाई वई, पर हू पंहिंजी पग जो फ़र्ज़ अदा न करे सघियो ऐं मरहूम सरदार ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर जी रीतनि रस्मनि खे विसारे वेठो, जंहिं बाद असीं चीफ सरदार अली गौहर ख़ान महर खे तस्लीम कंदे पग ॿधायूं था। पग ॿधाइण वारी तक़रीब में महर कबीले जो मुर्शिद उच्च शरीफ जो गादी नशीन मखदूम ज़फ़र शाह जीलानी, मियाँ आफ्ताब साईं, सरदार अली नवाज़ उर्फ राजा ख़ान महर, गौस बख्श ख़ान महर, सरदार शहरियार शर, हाजी अली डिनो ख़ान महर, इरशाद शाह कुरैशी, सरदार अहमद ख़ान सीलरो, राजा ख़ान बिजाराणी, चाकर ख़ान बोजदार, अफजल ख़ान महर, हालार पिताफी ऐं ॿियनि मोअज़्ज़िज़ शख़्सियतनि शिरकत कई। पग ॿधाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ सरदार अली गौहर ख़ान चयो, पग हिकु अमानत आहे जंहिंजो फ़र्ज़ अदा कंदुसि। राज खे औलाद सम्झां थो, सॼी बिरादरी खे गॾु खणी हलंदुसि। वाज़े रहे त सिंध हुकूमत पारां ज़िले घोटकी में कलम 144 लागू हुअण सबबि मेड़ाको राति जो कोठायो वियो। मधेजी में आरबाणी बिरादरी जे माण्हुनि जो घर ते कब्ज़े ऐं बिरादरी जे बासरनि जी नाजाइज़ इनख़िलाफ़ अब्दुल रज़ाक, अब्दुल सत्तार ऐं अब्दुल फ़ताह आरबाणी जी अॻवानी में मधेजी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु हो त बिरादरी जे अब्दुल हकीम ऐं अब्दुल हमीद आरबाणी घर ते कब्ज़ो कयो आहे। असांखे घर में दाख़िल थियण बि नथो ॾिनो वञे। पुलिस मुख़ालिफ़ धुर खां रिश्वत वठी खेनि कुझु बि नथी करे। चङनि मुड़सनि खे बि दांह ॾिनीसीं पर को बि खड़ तेल नाहे निकितो। अख़्तियारियूं नोटिस वठी घर ते कयल कब्ज़ो ख़तमु कराइनि। मटियारी में सेखाड़ बचाव बंद ते रांदि खेॾंदड़ 7 वरनि जो मासूम सिंधू दरिया में ॿुॾी फौत। ॻोठाणनि लाश कढी वरितो। 7 वरनि जो आलियान मलाह रांदि कंदे पैर तिरकण सबबि दरिया में किरी पियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते संदसि घरभातियुनि में कोहराम मची वियो। काज़ी अहमद बेजो दह कुंडरो जे ॻोठ सूमरो जोखियो समेत केतिराई ॻोठ सिम जे पाणी में ॿुॾल। सिम जो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि हाजी दोस्त मोहम्मद जोखियो, फैज़ मोहम्मद जोखियो, सालिम जोखियो ऐं ॿियनि दाहींदे चयो त AC काज़ी अहमद मुंड जी 3 UCs जी बरसाति ऐं सिम जे पाणी खे असांजी ज़मीननि ऐं ॻोठनि ॾांहुं ज़बरदस्ती कट ॾियारे छॾियो, जंहिंखे 15 खां 20 ॾींहं थी विया आहिनि। इन बावजूद पाणी नेकाल न थी सघियो आहे। हिन वक़्त बि ॻोठनि, घरनि, ज़मीननि ऐं फ़सलुनि में 6 फुट पाणी बीठल आहे। ॻोठनि जा ज़मीनी राब्ता कटियल
आहिनि। कलर वारो पाणी ज़हरीलो हुजण करे फसल सड़ी तबाह थी विया आहिनि ऐं घर बेड रही पट थी विया आहिनि। हुननि घुरकंदे चयो त जल्द खां जल्द पाणी नेकाल कराए परेशानी ख़त्म कई वञे। छठों में 6 सेप्टेम्बर योम दिफ़ा जे ॾिहाड़े ते डिफेंस ऐं पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां पाक फ़ौज जे हक़ में मोहम्मद हनीफ़ मेमण, मोहम्मद अली खटक, जावेद लतीफ़ मेमण, अली शेर काज़मी, अब्दुल हफ़ीज़ हिंगोर ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु रैली कढी वई। रैली खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 6 सेप्टेम्बर 1965 वारी जंग में पाक फ़ौज मुल्क जी सरहदनि जो दिफ़ा करे पूरी दुनिया में साबित कयो त पाक फ़ौज अमली तौर पंहिंजी सरहदनि जो दिफ़ा करणु ॼाणे थी। मटियारी में पाकिस्तान नेशनल अलायंस जो इजलास, लाखा सूमरा ऐं ओढाणा बि अलायंस में शामिल। इतिहाद में शामिल बिरादरियुनि जो तादाद 11 थी वियो। हाजी अब्दुल रज़ाक मेमण चेयरमैन ऐं सराय न्याज़ ख़ासि ख़ैली सदर चूंडिजी विया। सुप्रीम काउंसिल जो पिणु बुनियाद विधो वियो। अॻवाननि ख़िताब में चयो त कराची खे सिंध खां अलॻि करण वारी हर साज़िश जो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं। सिंध जे वसीलनि जी मालिकी कई वेंदी। सिंध में लखें वोट असांजी बिरादरियुनि जा आहिनि। हाणे असांजे वोटनि ते चइनि घरनि वारनि पीरनि मुर्शिदनि ऐं वॾेरनि खे चूंडजण न ॾींदासीं। इन मौक़े ते अकरम मला, अली हसन ट्रगड़, सरदार वाहिद ॾिनो परियाड़, सरदार नूर अहमद त्योणो, नज़ीर अहमद सूमरो, डॉक्टर हनीफ लाखो, गुलाम दस्तगीर उढाणो, लाल बख्श खोसो समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी तंज़ीमुनि जा अॻवान मौजूद हुआ। ऐं शिकारपुर में अबड़ा वेलफेयर एसोसिएशन जे ज़िलई सदर गुलाम मुस्तफ़ा आबड़ो जी सदारत हेठि गजानी में सिटी जी बॉडी जोड़ण, तालकनि जी बॉडी जोड़ण, ऑफिस जो क़याम अमल में आणण, जनरल बॉडी जो इजलास सॾाइण समेत बिरादरी जे ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बरसातनि गड़ी खैरों में तबाही आणे छॾी आहे। बरसात मुतासिर हिकु ॻोठ जो अहवाल अमर सिंधी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं देर रसूलाबाद जे हिकिड़े ॻोठ में, जिते तबाही मुकमिल बरसात जी जेको आहे पाणीअ तमामु वॾी हिकिड़ी तबाही आणे छॾी आहे। ऐं तव्हां जेकी हीअ मंदर ॾिसो पिया, हिन घर जा उहे दुखदायक मंदर आहिनि जेकी ग़रीब माण्हू मारूअड़नि जे झुगे खे जंहिं सफ़ा मुकमिल तौर ते तबाह करे छॾियो आहे। ऐं हिननि ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजे जेको आहे हिन ॻोठ जी वारसी ऐं मालिकी करण लाइ कोई बि MNA MPA या हद जो कोई बि नुमाइंदो असां वटि कोन पहुतो आहे, न ई गवर्नमेंट असांजी सार लधी आहे। अचो त साणनि दर्दनि जो अहवाल संदन ज़ुबानी ॿुधूं। असां हिनमहिल बीठा आहियूं, असां पंहिंजे घर जे अॻियां उहे नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा ॾिसो था, वॾा हालातनि में आहिनि, वॾा मुश्किलातुनि में आहिनि। हे एॾो बरसाति जो पाणी असां सां वहिल करे छॾियो आहे। न असांजा घर बता, न असांजो को अझो बतो आहे, न का शइ मुकमिल तौर ते असां ख़तमु थी चुका आहियूं। न असांजो को बि सार न लधो आहे, न को वॾेरो आयो आहे, न को MNA आयो आहे, न को MP आयो आहे। गवर्नमेंट का शइ तावन कयो ई न आहे। असांजा घर मुकमिल तबाह थी विया। असां इहो गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांजो सार संभाल लधी वञे। भई पाण तव्हां हे विज़िट करे आया हो, न की रस्तो आहे वञण अचण जो, न की ॿाहिरि निकिरण जो रस्तो आहे। जेके घरनि जे अॻियां बिल्कुलु गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे, घर किरी पिया आहिनि, का न खट निकिरण जो जॻह आहे, न किथे मानी पचाइण जो जॻह आहे। 4-5 जे घरनि जे अॻियां पाणी बीठो आहे, सफ़ा वॾे तकलीफ़ मुश्किलात में आहियूं। हिन हद जो नुमाइंदो चूंडियो कंहिं बि हिन टाइम ताईं 10 ॾींहं आहे त कोई बि असांजो सार न संभाल न लधऊं। नाज़रीन, तबाह थिया हिन घर जे घरधणियुनि जा अहवाल तव्हां ॿुधा। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजे बचनि ते रहम खाओ, ख़ुदारा असांजे घर जी ऐं असांजे ॻोठ जी सार संभालो। कैमरामैन गुलबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़ गढ़ीखैर। सॼे मुल्क जी शिकारपुर में भी योम दिफ़ा जे मौक़े ते रैलियूं कढियूं वयूं। शिकारपुर खां तफ़सील ॿुधाए रहियो आहे हकीम जतोई। 6 सितंबर योम दिफ़ा जे हवाले सां शिकारपुर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं शहरनि पाक फ़ौज जे हक़ में रैली कढी आहे, जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी शिकारपुर प्रेस क्लब पे पहुती आहे। अचो त हिते जेके शहरी मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त इन हवाले सां जो छा चवणु आहे। असांजो जेको पाकिस्तान लाज़वाल क़ुर्बानीनि खां बाद वजूद में आयो, उन खां बाद में जेका असांजी 6 सितंबर असां मल्हाई वेंदी आहे योम दिफ़ा पाकिस्तान, उहो असांजी लाज़वाल फ़ौजनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, जंहिंजे करे असीं हिन वक़्तु बि मौजूदु आहियूं ऐं हिकिड़ो पुरअमन माहौल में रहूं था। असां पुरअमन पाकिस्तान में रहूं था। इहो सॼो क्रेडिट असांजे पाक फ़ौज ॾे थो वञे। असांजी पहिरियों नंबर पाकिस्तान जी फ़ौज आहे। असांखे पंहिंजे फ़ौज ते पूरो नाज़ आहे। असांजे फ़ौज जहिड़े कंहिं दुनिया में का फ़ौज कोन्हे। असांजा जवान जेके आहिनि, असांजो हिकु जवान ॿियनि जा 100 जवान, तॾहिं बि असांजो जवान भारी थींदो। ऐं असां इंडिया खे बि ऐं उन मुल्क क़ुवतनि खे बि इहो ॿुधाइण था चाहियूं त असां अहिड़े मज़बूत हथनि में आया आहियूं पंहिंजे पाक आर्मी, जंहिंमें कंहिंजे पीउ खे ताक़त न आहे। मेरी अखि खणी असांजे मुल्क ने ॾिसी सघे थो। जेको ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं 6 सितंबर योम दिफ़ा जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। पाक फ़ौज शहादत ॾिनी अॼोके ॾींहं ते। उन्हनि पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो हुयो। ऐं असां पंहिंजे पाड़ेसी मुल्क खे ॿुधाइण था चाहियूं असांजी पाक फ़ौज मज़बूत आहे ऐं पाकिस्तान जो अवाम उन्हनि सां गॾु आहे, शान बशाना। पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। योम दिफ़ा जे मौक़े ते असां मां जो जेको मैसेज आहे
जेके बि असांजे माना पसगिरदाई में ममालिकनि जिन असांजे अॻ में बि आर्मी खे असांजी पाक फ़ौज खे जेको आहे सो ललकारियो उन्हनि खे उन्हनि जो नतीजो मिलियो। जी तव्हां शिकारपुर जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु हो त पाक फ़ौज जिंदाबाद, पाक फ़ौज पाईंदाबाद। इन जो त असां पाकिस्तान जी फ़ौज सां हर क़दम ते शान बजाना गॾु आहियूं। ही हुई हिन ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।